करुंडी मां ख़बर मां शेयर कंदासीं। करुंडी वेझो हादसे जो ज़ख़्मी हिकु ॼणो फौत थी वियो, जंहिं बाद फौतनि जो अंग बि थी वियो आहे। सिविल स्टाफ वटि थियल ॿिनि ट्रकनि जे आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी साद अली ख़ासि केली ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम धणी हवाले कयो। हादसे जे नतीजे में फौतनि जो अंग बि थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी विया, जंहिंजो इलाज हलंदड़ आहे। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। करुंडी वेझो हादसे जो ज़ख़्मी हिकु ॼणो फौत थी वियो, जंहिं बाद फौतनि जो अंग बि थी वियो आहे। सिविल स्टाफ वटि थियल ॿिनि ट्रकनि जे आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी साद अली ख़ासि केली ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम धणी हवाले कयो आहे, जंहिं जे नतीजे में फौतनि जो अंग बि थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि, जंहिंजो इलाज हलंदड़ आहे।